तारीख़ रजब जी अज 8 रजब जे ॾींहुं महबूब मिठड़े जी लख सलवात थी आ उस्ताद अली खान साईं बादशाह जो अॼोको ख़ैर असाई अली गुल साईं जो अॼोको ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा ऐं मौला अॼु जेका रात बीहंदी मासूम अली असगर जी विलादत जी रात छो जो 9 रजब मुंहिंजे मासूम मौला जी विलादत आ अली असगर जो वास्तो थी उस्ताद अली खान फुल पोटरो साईं के अली गुल फुल पोटरो साईं के इमरान अली मेहताब अली फुल पोटरो साईं के शौकत सादिक फुल पोटरो साईं के क़यामत ताईं आबाद फरमा आमीन ओ मौला हिननि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजा ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा आमीन हिननि जे रोज़ी रिज़्क़ में माल रिज़्क़ में पोखल खजन में ज़ाहिरी ग़ैबी बरकतूं गंज अता फरमा आमीन ओ मौला अली गुल साईं जे उस्ताद साहब जे जेके भी दिलनि में जायज़ तमन्नाऊं आहिनि अॼु पूरी फरमा आमीन कादिर बख्श फुल पोटरो साईं के साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा आमीन साईं मुक्ति साईं जा बेड़ा पार फरमा आमीन ऐ मौला तुझो वायदो थियला त सलवात पढ़ी दुआ घुरो कबूल कंदो माव तुझो वायदो सचो अज जेको घुरंदासे रब तू अता कंदे ऐ मौला हे जेको शंबाणी साहब गरीब आयो आ साईं अल्लाह दिनो शंबाणी हिन जा 12 शेला गरीब जा चोर चोराए विया आहिनि नबी साईं जो वास्तो थिए चोर ख्वार थियनि न के पंहिंजी चोरी जा शेला वापस मिलनि या दुआ कबूल फरमा आमीन ओ मौला ए करीम अज जुमले जेके भी दुआ में वेठा असां सभनी जो बेड़ो तार आमीन जे भी साईं वारनि खे दुआ जे लाइ चयो उन्हनि जो बेड़ो तार आमीन जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफा अता फरमा आमीन बे औलादन के औलाद अता फरमा आमीन बेरोजगारन के रोजी अता फरमा आमीन महबूब जी उम्मत के फिरके वारत खां बचा आमीन ओ मौला सिंध धरती में खास करे जिला सांजे जिले खैरपुर में जेके कौमन बिरादरन जा झेड़ा था हलन खून रेजी ओ मौला ये झेड़ा खत्म थी वञन अम्मा खातून जन्नत जो वास्तो दिया दुआ मुझी कबूल फरमा आमीन सजे पाकिस्तान में सऊदी में ईरान में इराक में शाम में फलस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातों थियन या दुआ कबूल फरमा आमीन असा जे जमात जे निगरान साईं अरबाब अली मेतलो के सेहत ऐं वडी हयाती अता फरमा आमीन महबूब अली फुल पोटरो सूफी मुमताज अली फुल पोटरो साईं जा बच्चा घर आबाद फरमा आमीन असा सबनी जा बच्चा घर आबाद फरमा आमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या रसूलल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमु तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद नबिय्यिल उम्मी व अला आलिहि वसल्लिमु तस्लीमा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरिया